बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा असां ज़मीन वरिती आहे जेको दे ॼारकी में सो 3 एकड़ कुझु जेका 14 गुंटा ज़मीन आहे। मोहम्मद अली क़ाइम खानी खां असांजी ज़मीन ख़रीद कई आहे। उन सां असांजो एग्रीमेंट भी थियो आहे। उन अच्छा, तव्हां केतिरी ज़मीन ख़रीद कई है? असां ज़मीन ख़रीद कई आहे फ़िलहाल हिन खां जेका 2 एकड़ 14 गुंटा, जंहिंमें कमंद जो फसल ऐं जेको बीठल आहे पासे में जेको 3 खां 4 गुंटनि में कणिक बीठल आहे ऐं बक़ाया जेके गुंटा थियनि था उन में जेको बरसिंग ऐं फसल बीठल आहे। सो असां ज़मीन वरिती, एग्रीमेंट असां वटि मौजूदु आहे। त एग्रीमेंट में इहो माना हिकिड़ो वाज़े लिखियलु आहे। असां अहिड़ो एग्रीमेंट कोर्ट सगोरी में बि पेश कयो आहे, थाणे ते बि पेश कयो आहे, SP साहब वटि बि पेश कयो आहे ऐं दरख़्वास्तूं बि असां SP साहब खे ॾिनियूं आहिनि। बहरहाल जेॾीमहिल असांखे मालिक ज़मीन जो कब्ज़ो ॾियारणु आयो त असांखे चई त बाबा हाणे हीअ ज़मीन आहे, हीअ तव्हां असांजी राजूणी विरासत थियल आहे। राजूणी विरासत त हीअ तव्हां फसल कटे सघो था। बाक़ी जेका आऊं जेका दरख़्वास्त ॾियां थो जेका पार्टीशन जे लाइ पार्टीशन कराए मूंखे जितां जितां पंहिंजी ज़मीन अचे थी, गुंटनि में अचे थी, टुकड़नि में अचे थी, उहा तव्हांखे रखणी आहे। असां उन शइ खे ओके कयो। असां जेॾीमहिल ज़मीन ते आयासीं त बक़ाया जेके हिन जा चाचा आहिनि उहे जेके उन्हनि अची जेको न कोर्ट में जेको 145 दाख़िल कयो त बाबा हिन ज़मीन जो कमकार बंदि करायो वञे। उहो 145 अञा कोर्ट में हलंदड़ आहे, उन जी इंक्वायरी हलंदड़ आहे ऐं जेका कोर्ट सगोरी हिकिड़ो उन ते SHO साहब खे हिकिड़ो हुकुम जारी कयो आहे त बाबा हीअ रिपोर्ट ठाहे ऐं कोर्ट में जेका पेश कयो त हीअ हक़ी वारस हिन जो केरु आहे, कमंद कंहिंजो पोखियल आहे। उहा असांजी जेका हाज़िरी सुभाणे न परीं 145 जी चंबल कोर्ट जेका सिविल कोर्ट चंबल में लॻल आहे उहा इंक्वायरी में अञा अॼोकी सुभाणे की तारीख़ पियल आहे। ऐं हींअर असां पंहिंजी ज़मीन ते जेका जांच करणु आयासीं त उहे ई असांजो जेको कमंद पोखियल आहे उहो कमंद जेके आहिनि उहे जेके आहिनि मोहम्मद अली जा चाचा जेके आहिनि उहो कमंद वढे रहिया आहिनि। उहे गाॾियूं तव्हांजे साम्हूं नज़र दोस्तनि खे ईंदियूं हूंदियूं, लेबर कमु करे रहियो आहे, गाॾियूं भरिजी रहियूं आहिनि। तो असां हिकिड़ो SSP साहब खे इहा अपील कयूं था त इहा बराई महिरबानी करे जेसि ताईं इहा कोर्ट जी इंक्वायरी हलंदड़, असां नथा चाहियूं त इहो जेको बि शइ थी असां खणी वञूं कोर्ट जे मथां आहे। कोर्ट जंहिंखे बि ॾियारे थी, अगरि इहो कोर्ट हिननि खे ॾियारे थी त हीअ खणनि, अगरि इहो कोर्ट असांखे ॾियारे थी त असीं खणंदासीं। अगरि जे ईअं जे केरु ॾाढ मुड़सी कंदो, पंहिंजो कानून हथ में खणंदो त पोइ उनजी मज़मत असां बि हिकिड़ी कयूं था। असां SSP साहब खे इहो हिकिड़ो अपील कयूं था त हिन शइ जो फिलफौर हिकिड़ो नोटिस वठो। ऐं हींअर 5 मिंट थिया आहिनि, हीअ गाॾियूं ॾिसी करे पहिरीं SSP साहब खे जेका दरख़्वास्त ॾेई करे SSP साहब खे जेका न फॉरवर्ड कराई आहे, उहा दरख़्वास्त अञा जेका थाणे ते मौजूदु आहे उन में बयान ई कोन थिया आहिनि। हीअ जेको हीअ सुबुह खां वठी जेके गाॾियूं भरिजनि थियूं ऐं इन शइ खे हिकिड़ो फिलफौर बंदि करायो वञे। जे न त पोइ जे अगरि जेको असांखे कानून मां या असांजे SSP साहब मां का उमेद कोन्हे त पोइ हीअ जीअं पंहिंजी मुड़सी कयो बीठा आहिनि, पोइ असां बि पंहिंजी मुड़सी कंदासीं। पोइ रोड रस्ता इहे धरणा इहे सभु कंहिंजे लाइ खुलियल आहिनि। वरी महिरबानी।